ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 27 अध्याय जे ॿिए भाग ऐं 28 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त जॾहिं देवराज इंद्र ॾाढी ही आजिज़ी ऐं निमाणाईअ सां श्री कृष्ण भॻवान जी वेनती करे उन्हनि जे चरणनि ते किरी पवे थो, तॾहिं श्री श्याम सुंदर उन्हनि ते दयाल थी दया संदो हथ उन्हनि जे सर ते रखनि था ऐं उन्हनि खे मुआफ़ करे ॿुधाइनि था त हे इंद्र, तूं मुंहिंजो भक्त आहीं। संसारी माण्हू बुका पदवी पाए थो त उन खे घमंड थी पवे थो। तूं त देवलोक जो राजा आहीं, तोखे बि घमंड थी वियो। तंहिं करे मूं तुंहिंजो अपमान टोड़ण वास्ते ही लीला कई हुई। सभई चयो जय श्री हरि। तंहिं बाद श्री सुखदेव जी ॿुधाइनि था त हिकु दफ़ो नंद बाबा निर्जल विर्त रखियो हो ऐं उन ॾींहुं सॼो ॾींहुं पूजा भॼन वग़ैरह में गुज़ारे राति जो जागी पियो। राति जे वक़्त में हिकिड़ी ग़रीब ॿारस जी हुई। तंहिं करे उन शुभ वेला में जमुना जल में स्नान करण लॻो त उते वरुण देवता जा दूत श्री नंद बाबा खे खणी विया। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा, जॾहिं नंद वरुण देवता वटि पहुतो तॾहिं वरुण देवता उनखे वेंकटनाथ जो पिता सुञाणी ईअं सम्झी ॾाढो ख़ुशि थियो त श्री कृष्ण अंतर्यामी पंहिंजे पीउ खे वठण वास्ते ज़रूरु हिते ईंदो त उन बहाने सां उनजो दर्शन मूंखे थींदो। प्यारा भक्तों, इहो वीचार करे वरुण देवता नंद खे पंहिंजे महल में वठी ॾाढे आदर भाव सां विहारियो ऐं हिकिड़ो सिंघासन तमामु चङो रतन जरियल श्री कृष्ण भॻवान जे वास्ते रखायो। उन जे अचण जी वाट ॾिसण लॻो। वरुण जी स्त्रियनि नंद राय जी स्तुति करे चयो, हे नंद जी, तव्हांजो वॾो भाग आहे जो सचित आनंद स्वरूप परमेश्वर तव्हांजो पुटु कोठिजे थो। हेॾा नंद राय जो आदर भाव देव कन्याउनि कयो थे ऐं होॾां जॾहिं नंद जी स्नान करे घर न आयो तॾहिं यशोदा ॾिजी ग्वालनि खे संदसि ख़बर कढण वास्ते जमुना किनारे मोकिलियो। जॾहिं ग्वालनि उनखे उते न ॾिसी ऐं धोती ऐं करदू उनजो खणी आया तॾहिं यशोदा रोई चवण लॻी त राति जो स्नान करण वक़्तु को दरियाई जानवर उनखे खाई वियो हूंदो। हे राजा, जॾहिं ग्वालनि खे ॻोल्हण ते बि नंद बाबा जो को पतो न लॻो तॾहिं यशोदा ऐं रोहिणी ऐं ॿियूं घणा विर्लाप करे रोअण लॻियूं। तंहिं वक़्तु श्याम सुंदर यशोदा माता खे चयो, हे माओ, तूं न रो, मां हींअर वञी नंद बाबा खे ॻोल्हे आणियां थो। जॾहिं उन जे चवण ते यशोदा ऐं ॿियनि खे कुझु धीरज थियो ऐं वेंकटनाथ अंतर्यामी सम्झियो त
नंद जीअ खे वरुण देवता जा दूत पकिड़े विया आहिनि ऐं वरुण मुंहिंजे दर्शन जी इच्छा सां नंद जीअ खे पाण वटि विहारे छॾियो आहे। तॾहिं श्री कृष्ण वरुण लोक में हलियो वियो। उन वक़्तु संदसि मुंहुं हज़ारां सूरजनि वांगुरु चमकियो थिए। जॾहिं वरुण देवता कृष्ण भॻवान खे ईंदो ॾिठो तॾहिं देवताउनि ऐं रकेश्वरनि समेत दंडवत प्रणाम कंदो अॻियां अची पहुतो ऐं वाट में पीतांबर विछाईंदो ॾाढे आदर भाव सां पंहिंजे घर वठी आयो ऐं रतन जरियल सिंघासन ते विहारे उन जा चरण धोई चरणा अमृत पीताईं। तंहिंखां पोइ विधीअ सां श्री कृष्ण भॻवान जी पूजा कयईं। सभई चयो जय श्री हरि। धूप दीप नव वेद सां प्रभ ते पुष्प चढ़ाहे करे आरती प्रेम सां घंटा शंख वॼाहे। हे महाप्रभु, अॼु मुंहिंजो जन्म सफल थियो जो तव्हां दया जी वाट सां कृपा करे पंहिंजे चरणनि जो दर्शन ॾिनो। उन लाभ वास्ते मां नंद जीअ खे विहारे छॾियो, न त उन साथ खेसि आस्थान ते पहुचाया हा। असां तव्हांखे टिनी लोकनि जो पिता ॼाणी तव्हांजो पिता कंहिंखे बि नथा सम्झूं। मुंहिंजा दूत नंद जीअ खे सनान वक़्तु अणॼाणाईअ में हिते जले आया हुआ। इहो कमु उन्हनि सज़ा जोॻो कयो हो, पर मूं उन्हनि जो तमामु अहसान मञियो जो उन करे मूंखे तव्हांजो दर्शन मिलियो। मुंहिंजो दंडवत तव्हांखे ऐं नंद बाबा जीअ खे घणा घणा आहिनि। ऐं प्यारा भक्तऊं, वरुण देवता जी स्त्रियनि दंडवत परिक्रमा करे हथ जोड़े मुरली मनोहर खे चयो, नंद ऐं यशोदा ऐं ब्रजवासियुनि जो वॾो भाॻ आहे जिन वटि पार ब्रह्म परमेश्वर लीलान करे थो। ब्रज गोकुल जी वॾाई को बि करे नथो सघे। सभई चयो जय बिंद्रावन धाम। पोइ वरुण देवता नंद राय खे श्याम सुंदर वटि वठी आयो। तॾहिं नंद बाबा श्री कृष्ण खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। जॾहिं नंद मोहन प्यारे जी महिमा हिन तरह ॾिठी त देवताऊं पिणु पंहिंजो सिर उन जे चरणनि ते रखी स्तुति कनि था, तॾहिं हू पंहिंजे मन में चवणु लॻो त मुंहिंजो वॾो भाॻ आहे जो वेंकटनाथ मूं वटि अवतार वरितो। प्यारा भक्तऊं, जॾहिं वरुण देवता घणा जवाहर रतन वग़ैरह श्री कृष्ण ऐं नंद राय जीअ खे बेटा रखी पंहिंजो अपराध खिमिया करायो, तॾहिं मोहन प्यारो नंद बाबा समेत पंहिंजे घर मोटी आयो। सभई चयो जय श्री हरि। नंद बाबा खे ॾिसी यशोदा ऐं सभई ब्रजवासियुनि खे ॾाढी ख़ुशी थी ऐं यशोदा नंद बाबा खे चयो, तूं मुंहिंजे मना करण ते बि राति जो सनानु करणु हलियो वएं। परमेश्वर जा लख शुक्राना आहिनि जो हुननि अॼु तव्हां जा प्राण बचाया। प्यारा भक्तऊं, नंद राय पंहिंजी पत्नीअ खे चयो, हे बांवरी, तूं छो थी पछताईं? मां टिनी लोकनि जे नाथ जो बि पीउ आहियां। मूंखे को बि दुख नथो ॾेई सघे। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तऊं, उन वक़्तु नंद बाबा जो सर फ़क़्र खां ऊचो नज़र थे आयो। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।